कबर में मुंह जरा थुला किया घेड़ना है। बकवास बंद कर। तू कड़ो आंगठो पटी ने पकड़ कर ठयो तू शुरू कर हित कयो पैसा दियो केड़ो तोखे मेडल में खजड़ा मसवाड़ दे दिया त दाद लिखे दुनिया में पैसे कढण जो फन अचे थो। दादली तेस ताईं मुंह जेको गंद कढ कयो आहे तो बाथरूम में छंडे तो अचा तो ठग वे बाबा पर मां तोखा ॾेढ ठग गया। छड कूड़ तो हूर अॻियां आऊं जड़ो लंगूर इहो त खैर सही है। हाय खिलंदी न कर छो माण्हू चवंदा वात पटियो पियो आहे अलाए उल्टी थी करे। तोखे बि मूंसां एतिरो ई प्यार आहे जेतिरो मूंखे तोसां प्यार आहे। प्यार तो हमके सिर्फ पैसे से है। खे सर कर त को छाती के छंडो ऐं मोह खे मोह चढ़ो लगे। दिए दादली ओ दादली पकी पाण पिंजरे में आयो तो ही टोरे की जल्दी अची जडे भी मरंदे दोजख में डालियो देखड़ो धोखा रहता है एड़े ही मोह जो वाह रे टंप में जाको लावा भला ये पुट तोखे जाया हुआ या तो ऑर्डर ते ठहराया हुआ। मताड़े मता अख न कढो मुझे खीसे में 10 रुपया जीरा पिया आहिनि उहे कढ सुभाणे जे बदरा अॼु ई मारे छॾियो। ए जानन खाना तोखे खुदा पूजे। हाँ हाँ सबर कर पेरी निका हिते वडेरो जानन खान न पर वडेरो फटाको खान। किए कनी बस कर हाणे त होश ठिकाने ते आयो हूंदई। तू भले ज़ुल्म कर साल में पर आऊं पंहिंजी बनी जाए ते कर तुझे नाले कोन कंदा। रस्सी सड़ी वई पर वट न वियो। पटाखा ओ पटाखा आयो बोकार आयो हाना मिस्किन ते मोचड़ो सड जो पे ने भागा मरंदे न त कबर में मुंह जड़ा थुला किया घेड़ना है। बकवास बंद कर। ठयो तू शुरू कर छा चई मुझे मुखे सडायो थई मुखे पट में खड़ा तो कराई या बनी तो खेड़ाई वठी अंटर कुटे निके पर छो त कुटियास ई बसुन में माण्हुनि खे एक्सरो ॾेखारे पोइ पिनंदो आहे। जेसि ताईं हिन पंहिंजा 3 एकड़ असांजी नाले न लिखिया तेसीं ताईं कुटैसि। बोतार तो वटि पंहिंजा 300 एकड़ आहिनि पोइ बि पराया 3 एकड़ ॾिसो कुते वारो वात भाड़ियो पियो रे। अरे छा चए मूं चयो मूंखे ॾियो हंटर अॼु असल पोड़े या धाणा जो कढां धाणा। शाबाश मां अचां थो वरी। हां वरी अचे थो हिते का सकात बि विराइजे। छा चए मूं चयो सरकार असल खुद को न करो धाणा जो कढांसि धाणा। शाबाश ने भागे मां जल थी पियो आहे सॼो ॾींहुं जलाल चालीहे यकतारे वांगुरु वॼे पियो वॼे पोड़ा भॼ न त वागू हॾी बि सुधो खाई छॾींदो। ख़ुशि हुजे नौजवान ख़ुशि हुजे मौला हयाती ॾींदे। वडेरो जानन आहे। हा आहे तू कड़ो आंगठो पटी ने पक न कर ठिग न कर तू न कर तोखा चंदो घुरियम छा अॼु असल न बचंदे बोतार हुई चई आहे त कुटियस अॼु असल थाणा तो कढाने थाणा अॼु भते समझ न हुजाए बचा कोन छड़ी। बोतार तू चई वेस आऊं अञा ताईं पियो कुटियास ॾिस थाणा कढी छॾियन। अरे चरिया करी बख्श काॾे वियो तू असांजे ही मनीचर खे पियो कुटी। बस मूंखे मिड़ई माण्हू कुटणो हो मूंखे ख़बर ई कान पई। हाँ सफ़ा जज़्बाती थी वियो मूंखे ख़बर ई कान पई त करीम बख्श केॾी महिल भॼी वियो ऐं केॾी महिल मैनेजर मोचड़े जे मोह में अची वियो। बेवकूफ़ किथे जा अच मैनेजर अच। मौला गरीबन ऐं मिस्किननि जो तूं आहीं एॾे ई मोह
छोरी दादली ए बाबा आऊं तो खणी अंधो आहियां पर तूं तो सॼी आहीं बाबा मां तू वांगर अंधी ना आहियां। छोरी रात त मुंहिंजे मथे में तेल जे बजाए खंघर दवा छो विझी छॾे? हाणे मूंखे कहिड़ी ख़बर तेल जी शीशी में खंघी दवा केरु विझी वियो आहे? इहे कम न फटाके जा आहिनि। उन फटाके खे हिन घर में छो थी ॾी? बाबा तोखे त ख़बर आहे त दादली खे दुनिया मां पैसे कढण जो फन अचे थो। छो न जेसि मुंहिंजो नूर सलामत हो तेसि हिन लाइक़ जो अब नाले वारो ठग होसि। तो ठगवे बाबा पर मां तोखां ॾेढ ठग आहियां। रे जानर खां जे ॿिन्ही पुटनि खे हैदर ऐं नादर खे पंहिंजे कूड़े प्यार जे जार में फसायो अथमि। त पोइ पक सां तूं न ॿिन्हिनि मां पैसा चङा कढंदी हूंदीअ। हा बाबा त पंहिंजे घर जो चुल्ह आबाद आहे। हैदर ऐं नादर मां त पैसा कढंदी हूंदीअ पर इहो फटाको त बुखियो ई बींगो आहे। फटाको बि पंहिंजी सॼी पघार मूं ते लुटाए वञे बाबा। मना त पाण भई बुख कोन मरंदासीं न धीअ। कतई न ॿीड़ो ॿियनि खे बुखियो मारींदासीं। ओ इहो रस्तो दिए दादली, ओ इहो रस्तो दिए दादली, इहो रस्तो। हा बाबा साईं हिकिड़ा 10,000 रुपया त ॾिजो। तो 3 ॾींहं अॻु त 10,000 वरिता अथई। बाबा साईं पाण को गरीब थोड़ी आहियूं जो पैसे ला सकूं। पर ख़बर त पवे 10,000 के तूं छा कंदे? बस बाबा हिकिड़े दोस्त जी ज़रूरत पूरी करणी आहे न इन लाइ। दोस्त अहिड़ा धार जेके तुंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं कनि। इन जी माना त तव्हां पैसा कोन था ॾियणु चाहियो? न मुंहिंजो मतिलबु ईअं न आहे। तव्हांजी समूरी मिल्कियत जा वारिस त अमी ॿई भाइर यानी हैदर ऐं नादर आहियो। त पोइ झटि कयो पैसा ॾियो। दादली इंतज़ार में हूंदी। दादली? ओहो बाबा साईं पैसा ॾियो पैसा। हा ॾियाए तूं पुटु ॾियाए तूं। बाबा साईं मूंखे 20,000 रुपया त खपनि। ख़ैर दाए पुटु। ख़ैर खे मां छॾियो मूंखे पैसा ॾियो। मूंखे देर पई थिए। देर पई थिए कहिड़ो तोखे मेड़नि में खदड़ा मसवाड़ दे ॾियणा। तूं बक न कर फटाका। पुटु 20,000 4 ॾींहं अॻु त वरिता अथई। त छा थी पियो अॼु वरी थो वठां? वाह भोतार वाह। जिन खे हेड़ा पुट मिलन तिन खे दुश्मन धारण जी कहिड़ी ज़रूरत। तूं माच कर फटाका। आऊं त माठ को आहियां पर इहो सभु जेके ग़रीबनि ते ज़ुल्म कया अथई न उन्हनि जा कीता पियो ॾींहुं अॼु 20 पियो वठने सुभाणे 30 करे वठंदो न। अरे छा चई फटाका? मुंहिंजो ठाहे मथो कूड़ियूं। हा तेसि ताईं मूं जेको गंद गॾु कयो आहे सो बाथरूम में छॾे थो अचां। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाह ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा ये निकरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया। साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो? हिन महिल बि डंडो
खयो मुआरी घरवारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं आणे ॾे हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरी पियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 0318562682 ऐं एड्रेस कहिड़ी आहे रेस मोहम्मद बशीर जमाली घिटी रेशम घिटी का जेका औरतें ईंदा उन त रेश मोहम्मद बशीर जमाली घिटी वाह 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 माना वाह वाह हैंड वॉश 120 रुपया हार्पिक 140 रुपया ऐं सूप 80 रुपया किलो वाह वाह मन किलो जे हिसाब सां थो मिले अड़े पोइ पहिरियां किथे मार पोइ सिपाही सुबर ख़ुशि करे सही वञ जल्दी कर इहे सभु किलो किलो वठी आ किलो किलो अलमदीना केमिकल शॉप मोहम्मद बशीर घिटी रेशम घिटी आहे न उन खां थोरो औरत ईंदो न त हितां मोहम्मद बशीर घिटी अथव हिते अलमदीना केमिकल शॉप जिते माना तव्हांखे हैंड वॉश ऐं फर्श धोइण जो जेको आहे उहा शइ मिलंदी ऐं सर्फ मिलंदो सस्तो ऐं ॿियो छा आहे ॿुधा हा ॿियो हथनि धोइण जो जेके बि शयूं तव्हांखे घुरबलनि न घर में उहे सभु तव्हांखे सस्तियूं ऐं खुलियल मिलंदियूं ऐं क्वालिटी बि भली अॼु ई वञो खोल खोल हिते ओके हेतिरो ख़ूबसूरत तोहफ़ो इहो तोखां वरी ख़ूबसूरत न आहे चरी सच ॿुधाए तोखे बि मूंसां एतिरो ई प्यार आहे जेतिरो मूंखे तोसां प्यार आहे मां तोखे कीअं ॾियारां हैदर अगरि मूंखे तोसां प्यार न हुजे त मां तोखे एतिरो क़ीमत गिफ्ट कीअं क़बूल कयां दादली आऊं पंहिंजी पीउ जी सारी मिल्कियत तोतां कुर्बान करण लाइ तयारु आहियां आऊं बि त इहो ई थी चाहियां छा चयो तो मूं चयो त काफ़ी स्मार्ट पियो लॻी छॾ कूड़ तो हूर अॻियां आऊं जहिड़ो लंगूर इहो त ख़ैर सही आहे छा चई सही आहे न सही न ग़लति आहे दादली मुंहिंजी दिलि तोला असल मांदी आहे तुंहिंजी दिलि त घर खां वांदी आहे ॾिस जा कॾहिं बि कावड़ जी कातीअ सां मुंहिंजी दिलि जो खून न कजां बेवकूफ़ सोनो बेतो ॾियण वारो नेट केरु त कोन सोनो बेतो कुकड़ केरु कोन ॿुध दादली ॿुध सही अच्छी दादली ही तोहफ़ो तुंहिंजे लाइ थैंक्स नादर तूं मूंसां केतिरो न प्यार थो करीं आऊं त तुंहिंजो नालो वठी तोखे मानी खायो वञा चरी छा तोखे मूंसां प्यार आहे प्यार त मूंखे सिर्फ़ पैसे सां आहे छा चयो तो हा बिल्कुलु मूंखे तोसां प्यार आहे पर ख़बर थी राति में कहिड़ो ख़्वाबु ॾिठो आहे कहिड़ो ख़्वाबु ॾिठो अथई ॾिठो अथमि तो मूंखे ख़ूबसूरत बंगलो गिफ्ट कयो आहे ख़ूबसूरत बंगलो माना ॻाल्हि हज़ारनि बदिरां वञी लखनि में पई तूं परेशान छो थियो आहीं नादर न हिन में परेशानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे चरी हे आऊं वॾेरे जानड़ खान जो पुटु आहियां इन में वरी कहिड़ी परेशानीअ जी ॻाल्हि छा मां इहो सच सम्झां त मुंहिंजो ख़्वाबु सच साबित थींदो हा छो कोन बिल्कुलु ए बाबा साईं अचे दादली वठे रोटी पकोड़ा वही खाए दुआ कजे रोटी पकोड़ा अरे चरी है रोटी पकोड़ा नूर निंदड़ के का वठी आयो इन या जेब पकोड़ा खाधा सो नूर खां वयो रहे छा चई मूं चयो तूं एतिरी सुहिणी आहीं फिकी नथी थी इनमें फिकाई जी कहिड़ी ॻाल्हि आहे माण्हू जेके ॾिसनि था तोखे उन्हनि जो वात फाटियो वञे तोखे फिकाई कान थी थिए ओहो मां सुहिणी आहियां त में फिकाई जी कहिड़ी ॻाल्हि आहे माण्हू तोखे ॾिसियो थधा शुकारा पिया भरी पोइ बि तोखे फिकाई नथी थिए निभागी बुरको पाईंदी त को नांग खाईंदो न जा छा बुरको जाहिल जाहिल कोन 5 क्लास पास आहियां 6 में मास्टर मोचड़ानी स्कूल मां कढी छॾियो जी हलड़े हल पिणे कहिड़ो पढ़ियल आहे जेको तूं पढ़ंदो हाय खिलंदी न कर छो माण्हू चवंदा वात पचियो पियो आहे अलाए उल्टी थी करे वञ मां तोसां नथी ॻाल्हायां छो नथी ॻाल्हाई
मूं पिणे मथो टीकम सां फाड़ियो आहे छा? तोखे चयो थम जॾहिं तूं मूंसां मिलण अची को ख़ूबसूरत तोहफ़ो आणींदो कर। त रोटी पकोड़ा खूबसूरत तोहफ़ो कोन्हे छा? चरी इन्हनि जो क़दर तूं के बुखीअ खां पुछ। कहिड़ी बुखी का पुछा? मूंखां वधीक ॿियो को बुखियो हूंदो छा? मूंखे ॾे। दादन खान, धाड़ेल दादन खान। दाड़ेल दादन खान? वराम हुकुम वरा। कार मां नोटन सां भरियल बैग तल आहे। हा वॾा, इहो कमु सभ खां पहिरीं कबो। पैसा त खणो पर मूंखे छॾे ॾियो। जरूर छॾियो हां, पर नकली दवाउनि जी फैक्ट्री खोले तो राज माण्हू मारे छॾिया आहिनि। असीं त दाड़ियल आहियूं, पर तूं असां खां वॾो दाड़ियल आहीं। एतिरा माण्हू असां कोन मारिया आहिनि जेतिरा तुंहिंजे नकली दवाउनि माण्हू मारिया आहिनि। राम हुकुम वॾा। अञा पियो ॾिसेसि असल वारी जी पिट जियां था करायूंसि। सर्फ निकतो आ ॾिस। के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो। भई थान जो साबुण जेको आ उहो वट त थान साफ़ त नथा थियन। सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ? समझ में गाल कान थी अचे। ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा चवन। हां उहो सुठो कोन निकतो। हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे, हे अलमती ना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे। कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो, ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सोइप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव। ॿियो छा आहे? कपिड़नि थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव। वाई नई शइ आहे। हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे। सम्झो था न, अछनि कपिड़नि जा दाग लाहींदो ब्लीच।
लेमन में तो डिश वॉश जेको इहो त फार्म आ साफ़ करे देला तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी थी दादा ॿुधायां अच्छा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आयो वठी तो कोन आई हींअर ताईं वठ न लालू खां पैसा त वठी था दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेसमंग जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलंदो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 0313856268 सिंधी में ॿुधायांव 31313856262 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही आहे सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी तबू हिन वारे ॻोठ अचिजां दादी खे पाण सां गॾु वठो अचिजां हा हा ज़रूरु अचिबो तुंहिंजी दावत खाए पी न चङो माशाल्लाह ऐं हलां पियो अल्लाह निगहबान माशाल्लाह माशाल्लाह दादली ओ दादली ए अबा केड़ो ये केड़ो ए चाचा हूं हैदर रईस जानण खान जो पुट हैदर जानण खान जो पुट ए अजी दादली ओ दादली पकी पाण पिंजरे में आयो तो ही टोड़े की जल्दी अची पक्षी पिंजरो इन अंधे जो खबरूं ही अजीब आहिनि ओ हैदर तू ख़बर अथई राति मां ख़्वाब ॾिठो आहे कहिड़ो ख़बर तो तुम वो खूबसूरत कार में गिफ्ट कई आहे कर नादर खे अलग बंगले लाइ घुर्जन तो खे अलग कार लाइ घुर्जन आखिर अवां जे दिमाग में केड़ी हवा भरी आहे बाबा आऊं तो इश्क में ख्वार है ना बाकी नादर के खबर ना है केड़ी फुटी खायो आहे छाती इश्क हाँ बाबा जे करे तव्हां मूंखे कार लादे रख न ॾिना त आऊं खुदकुशी करे सघंदसि खुदकुशी हैदर पुट बाबा अवां जेकॾहिं मूंखे बंगलो ख़रीदण लाइ 10 लख रुपया न ॾिना तव्हां खे बस अची करे ख़ुदकुशी करे छॾींदुसि हा आऊं ख़ुदकुशी करे छॾींदुसि दादली ओ छोरी दादली अच ॾिस मूं तो लाइ 10 रुपए जो मुसाक आंदो आहे बिस्मिल्लाह एड़े फिको न तो थिए 10 रुपए जो मुसाक आंदो थई इन में फिकाई जी केड़ी ॻाल्हि आहे अंधा मुसाक आंदो आहे को चर्स तो कोन आंदो आहे अड़े माण्हू जेका शइ आणे सवा कीमती आणे कीमती आणे पराए पैसे ते जिंदा रहण वारा अजीबो गरीब अंधा गरक थी दादलीअ खे सर कर त को छातीअ खे छंडो ऐं मुंह खे मोह चढ़ो लॻे हल दादली सुती पई आहे ॾींहं जा 12 थिया आहिनि अञा सुती पई आहे राति जो पराया काज कमाईंदी आहे छा बक न कर हल छो त हलां हिते छापो लॻण वारो आहे छा अड़े मूं तोखे छा चयो तो जेके बि चयो सो वञी पए खॾनि न बागा तूं को ताल के नाज़ वई जेको बाज़ार मां पीड़ियूं खाली करण निकितो ई हल दादली खे सर कर अड़े जेकरे दादली सां मिलणो अथई त नोटन मां खीसा भरे अच हा हल मौला मिस्किननि जी पारत अथई अंधा जॾहिं बि मरंदे न दोज़ख में दाल जो हिकिड़ो तोखा रधाईंदा एॾा ई मोह हुजनि बकवास करे आई लाइला आऊं सही भी चवां आऊं तुंहिंजे ॿार जी मां थियण वारी आहियां लाइला नाहिला ते कावड़ करण मां कहिड़ो फ़ाइदो दादन पंहिंजे गिरेबान ने कोन थो ॾिसी ऐं पराए पाखे ते
तूं तो उछलाई मो तो सा सच्चो प्यार कर ऐं तू दादन मुसा निकाह कर। निकाह तू चरी तनाई थी दादन थाने निकाह कंदो सो बे तवाइफ सां। तवाइफ सां रातू रंगीन थी सघनि थियूं त पोइ निकाह में कहिड़ो हर्ज आहे। ज़बान खे लगाम दे वरियाम जेको हुकुम वॾा। केरा छॾ न पाप खे ऐं दूर थी वञ मुंहिंजे नज़रुनि सां। मुझे पेट में पाप न बल्कि प्यार पली रहियो आहे। प्यार 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 धारे ले तवाइफ जी ज़िंदगी में प्यार नाले का शइ न हूंदी आहे। तवाइफ हजार माण्हू अॻियां नचंदी आहे पर दिल के हिकिड़े खे ॾिबी आहे, के हिकिड़े खे ॾिबी आहे। दिल वॾी कजां बच्चा अञा तुंहिंजो उस्ताद अलबेदो जिंदा आहे। इंशाअल्लाह अंतरी तवा भंगले बदरा भूंगे में होंदा। अकेला कोन होंदा हिकड़ो कान को तवा सां गड होंदो जेको तवा के गाड़ी वेठो दीदो चवंदो ने बागा गोड वदी त बिया ठलो गंजी में वेठो ही। मजाक न कर पटाका सलाह देता हूं छा करे। तू तो भान नमाजो पढ़ त के गुनाह घट थीने। मुजा पुट तो मुझे देखे तबाह करे छडीला। भला ये पुट तो के जाया हुआ या तो आर्डर ते ठहराया हुआ। सलाह दे पटाका हम परेशान आया त कोई पुटन के चओ मु ये सजी मिल्कियत फटाके हथा जुआ में हाराए छडी है। हाने हिते वडेरो जानन खान न पर वडेरो फटाको खान। ही तू छा पे चली दुनिया आडो वडेरो आऊं हुंदुस इए तुंजी मिल्कियत बर्बाद थियण का बची वेंदी। न त छोरा तोरा वर खणो को मन पैसन जे पोया पैसो साडे फुलियार करे खड़ीदा। तो ठीक चयो पटाका सुबाणे का मुझे जाए ते तू होंदे वडेरो पटाको खान। तुंजा पुट त हींअर बि दादली या ख्वाब ॾिसंदा हूंदा। दादली जा ख्वाब अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जी लाइन नंबर नोट करना 03138562 ये तवा छा चई रहिया बाबा साईं? ये नथो थी सके बाबा साईं। आऊं फटाके के जिंदा कोन छडींदस। फटाके खे जिंदा कोन छडींदस। सजी मिल्कियत तव्हां फटाके खां जुआ में हाराए छडी। वाह रे बाबा वाह। जे करे दाव लगाइणो हो त लख खण जो लगायो आहे। अव्हां त सॼी मिल्कियत ई दाव ते लगाए छडी। बस पुट नसीब जी ॻाल्हि आहे। असां पंहिंजे ई घर में निंदड़गा थी वियासीं। अदा नादर अदा हिदर
अरे ही छा जो रोज राड़ो आहे हां हलो हिकिड़ो बाथरूम जी सफ़ाई करे तूड़े हल ॿाहिरि घर जी नाली साफ़ कर छा चई आऊं बाथरूम साफ़ करियां वाह रे टंब मजाको लावा ए आऊं वरी घर जी नाली साफ़ करियां ए कॾहिं कमकार न कंदा त हिते टुकर बि कोन मिलंदो न हलो वञो परियां दरगाह तां लंगर वठी वञी खाओ हलो बाबा साईं बाथरूम साफ़ करण इहो त ज़ुल्म आहे ऐं नाली साफ़ करण त उनखां वधीक ज़ुल्म आहे भंगी 3 महीना मोकल ते आहे तेसी इहो कमु वञी अमीं करियो हलो बाबा साईं तो जुआकुड़ी असांजो असल तॾो ई तेल करे छॾियो बाबा साईं असांजो त भूंगो ई ढींग थी वियो जानण खान अॼु शाम असांखे असांजूं ज़मीनूं घुमाए वठी हलजांइ जेको हुकुम बोतार अदर उता हितर अड्डा नौकर दी अल्लाह वॾेरे फटाके खान जी गाॾी खे हथ ॾियण जी तव्हांजी हिम्मत कीअं थी तेरो फटाको कान मुंहिंजो नालो हाणे दादन आहे वॾेरो कहिड़ो आहे कूड़ो असली वॾेरो इहो आहे त नकली आहियां अड्डा ई त करे बाबा बकवास बंद कर शेरन तो पता लग रहा है मुझे सख्त अरे यार किधर ना बच्चे रे हल किधर अरे ये कौन मञंदो वॾा हिन जी हिकिड़ी कढी था छॾियूं पोइ मञंदो त असल वॾेरो ही आहे मताने मता कथैया पुट अख कढी को मूंखे चौक ते वई पिनाईंदा छा बक न कर वॾा कढा सक मताने मता अख न कढो मुंहिंजे खीसे में 10 रुपया जीअरा पिया आहिनि उहे कढी वठो यादि रख ही हुननि ज़हर जे वंग विझंदड़ वासीगन जो आस्थानो अथई जिते सिर्फ सिरनि जा सौदा थींदा आहिनि सिरनि जो सौदो अवां शादी दफ़्तर खोलियो आहे छा बक न कर अॼोके ॾींहं जी इजाज़त अथई सुभाणे ताईं सदी कढाए असीं मुंख वठण लाइ क्या समझो अचो मूंसां अड्डा ॻाल्हि त ॿुध पर हिकु ॿ टे चारि पंज सभु पिया वञो अड़े ॿुधी ॻाल्हि त ॿुधो रे अड़े मूंखे चक पिया पवनि रे आऊं खॾा कीअं हाय घोड़ा नसीब काश हिन वक़्तु आऊं धाड़ेलनि वटि न पर दादली वटि हुजां हा केॾो मज़ो अचे हा हेलो रईस जानण खान पियो ॻाल्हायां रईस जानण खान भला भाग तुंहिंजा अॼु
छा बकवास पियो करे? केरा ही तू? दादन धाड़ेल। दादन धाड़ेल? फटाके जे सिर जी कीमत आहे 5 लाख रुपया। आऊं 1 पैसो भी कोन ॾींदो सही। न न ईअं न कजांइ, न त फटाको ज़िंदा न रहंदो। फटाको असांजो कहिड़ो अज़ीज़ आहे, असांजो नौकर आहे। मौत छुटो त छा खेसि असीं भले मारे छॾियूं? सुभाणे छा अॼु ई मारियोसि। माशाअल्लाह। छा थियो वॾा? हिन जे सिर जी क़ीमत मिली या न? वॾा रईस राज़ी थियो या न? हा वॾा, ॿुधायो त सही रईस छा चयो? हा वॾा, रईस मञंदो, बिल्कुलु मञंदो। रईस चयो फटाके के सुभाणे जे बदिरां अॼु ई मारे छॾियो। ए जानन खाना तोखे खुदा पुजे दादन मुंहिंजी सलाह ते हल, जाम पैसा कमाईंदे। कहिड़ी सलाह? रईस जा 2 पुट आहिनि, हैदर ऐं नादर। ॿिन्ही खे अॻुवा करे पोइ ॾिस रईस केतिरा तो पैसा भरे। इहा डील आउं पाण कंदुसि। जानन खान खे अहिड़ो ॾिॼारींदुसि, चवंदुसि पैसा ॾे, न त हे सफ़ा अहिड़ा माण्हू आहिनि जो माण्हू खे हॾी न सूधो खाइयो वञे। त तूं डील करे असांखे पैसा पहुचाए सघीं थो? बिल्कुलु। नूरू मंडे जो सौ। नूरू मंडो? नूर मिठो, नूर मिठो। ठीक आहे हिन जा रसा खोलियो। तकड़ो थी रसा खोल। ये त मर गईला सफ़ा। ख़बर कोन हुई त मूंखे इंसान सां न नांग सां मोहबत कई आहे। तूं अॼु वरी पंहिंजी मनुष्य शिकल खणी आई आहीं। टली वञ मुंहिंजा मुंहं तां। तोखे मूंसां निकाह करणो पवंदो। हा बच्चा, दादन तोसां निकाह कंदो ऐं हर महीने तोखे 50,000 ख़र्चा बि ॾींदो।
जे करे ये न कयम त पोइ ओ आऊं कानून जो दर खुड़काईंदस ऐं तुंहिंजे हर अॾे ते मां पुलिस जो रेड कराईंदस। एतिरी आऊं तोखे मोहलत ई न ॾींदुसि। तोखे नथे वणी त ग़रीबनि में विराए छॾी। हाँ फटाका ये असांखे बचाए। फटाका फटाका असांखे त बचाए। बचाया दिमाग़ मूं त फसायो आहे न। जॾहिं अव्हां खे बचाया त वरी दादली जे दर ते बीठा हुजो। पुराण मरी वियसि। या दादली केर आहे? इहा तुंहिंजी थियण वारी भाॼाई आहे। मतिलब त हाणे मूंखे इजाज़त। हिननि जे सिर जी क़ीमत बस वठी पुॼायां थो। माशाअल्लाह माशाअल्लाह। नादर जीअं त हेॾे नदी मरी वियोसीं। मुझे पैसा सही सलामत खपनि फटाका। बस त पोइ पैसा ॾे। पैसा ॾींदे त बचंदा, बाक़ी न त दादन ऐं वरियाम पहिरीं कसाईयो कमु कंदा हुआ। छा? हा पर पहिरीं ढोर कुहंदा हुआ, हाणे माण्हू ॿिया कुहनि। न मूं 20 लख पूरा बैग में भरे रखिया। त बैग मूंखे आणे ॾे। शाम ताईं छोरा पहुता त ठीकु आहे, न त छरो पी सुम्ही रहिजे। सुभाणे ताईं त हुई पक सां ईंदा। ऐं पैसनि वारो बैग खणी थो अचां। हा जल्दी कर। शाबाश हुज हुर। वाह मौला वाह। अॼु पंहिंजनि आमदन में हथ पियो अथसि त कीअं थो फथ के। तेसी मुंहिंजे लाइ चई अथई त सुभाणे न अॼु ई माल ही वटि पैसनि सां भरियल बैग। महिरबानी रही सवला ताज खुद को न कर। हा बस हाणे दुआ करियो त मुंहिंजा बच्चा अचनि, पर मुंहिंजी त लय थी वई। हल फटाका लय कर। पर मुंहिंजा बच्चा कॾहिं वापसि ईंदा? मूंखे कहिड़ी ख़बर आहे? को निजू में ॿुधाई न था। हाणे वरी केरु थो दाड़े नंढा वञे? छा? फटाका तू केॾांहुं हलियो आहीं? ख़बर अथई मां तुंहिंजे इंतज़ार में 3 ॾींहंनि खां मानी कान खाधी आहे। हाँ बा हाँ सुबह काटी मानी को न खाधई है, बाकी अधु किलो कीमू खाधई, अधु किलो कीमू। आऊं तोला पैसा मिलण वियोसि दादली। ही बैग सॼो पैसनि सां भरियल आहे। सच? खोल बैग खोल। छो तूं नोटनि में चक विझंदी छा? अब्बा बैग खोल त को नोट ॾिसूं। कोई कोन ॾिसे, अंधो माण्हू सो तो नोट ॾिसे। मूं मौलवी साहब आंदो आहे, ॿाहिरि बीठो आहे। मौलवी साहब आंदो थई, पर छाजे लाइ? मुंहिंजे दादली जे निकाह लाइ। को तोखे दफ़नाइण लाइ न। निकाह? पर एतिरो जल्दी निकाह? ठीकु आहे त पोइ आऊं बैग नथो खोलियां। न मां तोसां निकाह लाइ तयार आहियां। हित रखेसि मौला। ग़रीबनि ऐं मिस्किननि जो तूं ई आहीं। अच त भाकर पाई। हा सबर कर, पहिरीं निकाह। अरे हा खैर मिलाए ताड़ी।